था भौंका हाणे उथी को गिरह पचाए वठो त बात में विझजे गाल तो बुध आऊं का तुझी नौकरियाणी कान आया जो रोज रोज बेचारी खे ठाहे पचाए दियां वेठी खट वेठे वेठी खाए ऐ तुझे पेरन ते हथन ते मेहंदी त कान लगल तई न उथी पाण पचाए कदे त मुखे भी पचाए खाराईंदी कर पर मुंहिंजो तयार कयल खाधो तोखे काथे वणंदो ये भुख वारियूं बलाऊं जेके न खाली तुझे पेट में न है न हिते भी इहो ई हाल आहे अॼु जेकॾहिं ज़हर पचाए ॾींदी न बिस्मिल्लाह करे उहो बि खाई वेंदसि हालत त मूंसां बि इहा ई आहे पर हाणे उथे केरु पचाए केरु इहो त ॾिठे ई कोन सोनी सदको तव्हां परेशान न थियो तव्हां ॿिन्हिनि जी दावत झली आहे सोनीअ हवेलीअ में दावत असांजी हवेली में ठाहियो हाणे ठाहियो तूं ख़ुशि न थी इहा दावत तुंहिंजी कोन झली अथव मुंहिंजी झली अथव मुंहिंजी मां वञा थी पई हाणे माई तूं पचाए त खा जे न पचाए त तुंहिंजी मर्ज़ी चाची खेरा सोनीअ चयो आहे त तव्हां ॿई जेकॾहिं हिकु थी ईंदव न त तव्हांजी फरमाइश ते तव्हांखे खाधो मिलंदो छा हिनखे बि वठी अचणो पवंदो छा हा न त तोखे खाधो न मिलंदो हा हा हलंदी हलंदी छो न हलंदी न न बस बस हाणे तूं अकेली वञ जाए का ज़रूरत नाहे मां कान हलंदसि अड़ी हाणे छॾ खणी जन्नत नखरो मुफ्त जो खाधो मिलंदी मुफ्त जो सो भी तुझे पसंद ते वञी मुफ्त जा खाधा तूं खा मूंखे न खपनि खैरा जिसर ॾे ख़ैर हुजे जन्नत ॾिस हाणे तूं सहेली न आहे अड़ी भेण बि त आहे न मुंहिंजी चवण छो नथी वठे पई पई हाणे इहे बार बार मौक़िया इहे हवेलीअ में त कोन मिलंदा जो तुंहिंजी ऐं मुंहिंजी गॾु दावत थी इहो अलाए के क़िस्मत सां मिड़ई चंड लड़ी पियो आहे असां ॾे ठीकु हाणे ठहियो हाणे एॾियूं मिंथियूं करी थी खणी हलंदसि ॿियो छा आहे हलण खां पहिरियां इहो न पुछंदव त सोनीअ तव्हांजी दावत छो झली आहे छो तव्हां ॿिन्हिनि खे उते हली करे सकीना जी मिठी पलीद करणी आहे ऐं उन सां अहिड़ी त जुठ करणी आहे जो इन्हे कम खां तूं छुटी आहे खैरा जिसर ॾे ख़ैर हुजे जी जला मड़ तूं हल असां अचूं था पिया चङो चाची मां हलां थी पर जल्दी अचिजो हा हा अड़ी जन्नत हिकु ताम जी दावत ॿियो झेड़े जी दावत इने खां वधीक असांखे छा घुर्जे असीं तयार अरे जल्दी कर तयारी पकड़ हाँ तो तैयार है हाँ तो तैयार है यही थी हला हाय हाय सुठा कपड़ा थई सुठा कपड़ा थई पहिरां जेसर ॾे ख़ैर हुजे रे सियाणी ॻाल्हाए ॻोल्हाए कोन थी ख़ैर त आहे लगे थोड़े सियाणी असा सा कावड़िल आहे आई बेचारी के आखिर मिंथ मेड़ करे परचाइणो तो पवंदो न पहिरां जेसर ॾे ख़ैर हुजे अदी हाणे रे त आखिर रे सियाणी आ ज़ाहिरा उनखे मेड़ मिंथ करे परचाइणो त पवंदो न तो परचायूंस हा पहिरां जेसर ॾे ख़ैर हुजे मां चवां थी मूंसां न ॻाल्हायो ठहियो कावड़ थी करी न तो कोन था ॻाल्हायूं तोसां यो जन्नत ॻाल्हि त ॿुध तो भी गुलाम कादर सां वाह जी कई अॼु ॾाढी कई सी कीअं मञई न पोइ इन खुशी में मिलाए तारो गुलाम कादर पाण खे अलाए छा सम्झंदो हूंदो आहे तहां जे विच में वेन टुंडा पटाना है अबे घड़ी खाना सासा भी गाल हाय वने काडे थी पई छबे न वने ओ मुंजा बेटा ओ अना तो सा दिल जो गालियो करणी
हथ में अञा तो सामन जूं ॻाल्हियूं करणियूं हथ में जी कहिड़ो असां तोखे ही रसन सां खणी पती छॾियो आहे हली वञ तुंहिंजो कुर्ब कचहरी भलिया ओ जेॾी महल वणे तूं हलिया मां चवां थी छॾियो मूंखे वेहो वेहो थोरी ॻाल्हि त ॿुध मूंखे कुझु बि न आहे ॿुधणो छॾियो मूंखे भले 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 उथी उथी वञ हेॾे वेहो वञो 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 छॾेसि त वेहे घड़ी कर ज़ाइफुनि जो खाद वेठो कुझु कचहरी त कयो इनखे ॻाल्हि ॿुधई हाणे मुंहुं में हथ विधो अथव त न तूं वेह हथ न बिल्कुलु न हथ न ॻाल्हि ॿुध ख़ैरा अॼु खां पोइ हथ बिल्कुलु बि न बाक़ी हिन ते अल्लाह अड़ी वेचारी उथी बि नथी सघे सहारो ॾियूं वेचारी खे सहारो हाय हाय टुटी जंग लगो धक जिगरी ज़मीन पेरने हेठा वई है निकरी अल्लाह साईं बचायो न त वञे हमरी अड़े मौला साईं बचाई न त वञे हमरी ओ अची वयूं अमा हाणे ॾाढी चस अचो मानी तयार ठरी वेंदी अरे वाह वाह एॾो दाम तूं त रोज़ रोज़ कंदा कयो न खाइण लाइ तयार आहियूं बस पोइ हलो चाची हा खैर आज जेतिरा ॾेखार हुजे मानी खाए बि बुख न आहे अम्मा मूसा खानो ताक ते ॾाढो गरम हुयो छो तोखे कुझु चई छा चई त कुझु बि कोन पर ईअं मुंहुं सुॼायूं वेठो हो थोरो शक पियोसि पर मूं मसलो ठाहे छॾियो शक बाबा तूं परेशान न थी अहिड़ी का बि ॻाल्हि न बसि ज़ीनत थोरा कन भरियासीं छा पई चई इहो ई जेको मसलो हुयो मूं उहो हल करे छॾियो आहे बसि तूं सिर्फ़ु इहो सोच जेको मूं तोखे कमु चयो आहे उहो राति थियणु घुरिजे अम्मा कमु थी वेंदो तूं परेशान न थी अशे मथे में छो पई पंहिंजी इज़त वञे दादली ॾिस दाऊं न कर ईअं कंहिंजूं परायूं ॻाल्हियूं ॿुधाए मुनासिबु आहे छा जेकॾहिं तव्हां ईअं न कयो न त मां ईअं छो कयां ख़ैर असांजे दिलि में न आहे पर इहा ॿियाई तुंहिंजे मन में आहे अच वेह असांजे विच में वेह ऐं असांजे विच में वेही असांजी सभु ॻाल्हियूं ॿुध त असां तुंहिंजे लाइ कहिड़ियूं पिया खॾूं खोटियूं सुठो इन्हीअ में अथई त मूंखे हथु कढ न त मूसा ख़ान खे चई छा कंदीअ तूं मूंसां खे चई कंदीअ छा बसि अम्मा दादली तूं ई खणी मुड़ हिन माई खे त अजायो असां ते शक आहिनि जॾहिं असांजी दिलि में ॿियाई न आहे त हिन खे असांजूं ॻाल्हियूं ॿुधण में छा मिलंदो वञ माई वॾी वञ तोखे पूरी पूरी इजाज़त आहे तूं वञी लिकी लिकी असांजूं ॻाल्हियूं ॿुध ऐं हा मूसा ख़ान खे उहो कुझु ॿुधाइजांइ जेका हक़ीक़त ऐं सच हुजे बाक़ी जे कूड़ ठाहे ॿुधाई त पोइ बाबा हाणे असांखे कुझु ख़्यालु रखणो ई पवंदो अम्मा तूं बेफ़िक्र रह को बि ख़ौफ़ न कर मां हिते पहुची वियो आहियां ऐं हाणे तमामु जल्द सभिनी खे ख़बर पइजी वेंदी
तो भला सालू तुझा भाग शींह मरे रब न चरे जे चरे उफट मरे। बस कर ये पिट को जे माला ने बिठी थी मिसके अरे मिसकल बंद कर असल हकीकत कर गाल छाए तव्हांजी ने छूट त मुझे जीवन जंजाल करे छडियो आहे। सकीना सजो डो हाने सोणीअ जो बि कोन हूंदो। तव्हां त पंहिंजी सिकी लधीअ जो पासो वठंदव। अल्लाह अकबर पासो मां कंहिंजो बि कोन थो वठां पर घटि में घटि मूंखे सुकून घुरिजे सुकून। खुदा खे मन सकीना छो पंहिंजे नंढड़नि ॻाल्हियुनि जे करे हिन मोहबती माण्हूअ जो जी सुकून तबाह कयो अथव। घर वेठे मूंखे सोणीअ जे चवण ते ख़ैर ऐं जन्नत मूंखे बेइज़्ज़तो करे वञनि। उते तव्हां ख़ुशि आहियो जे मां तव्हांखे दांह थी ॾियां त मां ख़राबु आहियां इन करे जो तूं पंहिंजे सिकी लधीअ जे बारे में कुझु ॿुधणु नथो चाहे। सोणी 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 जीव चवाए ॿुध छा थी चए सकीना। सकीना को न को बहानो रोज ठायूं वेची आहे। ये रोई दांह थी ॾे ऐं तूं थी चए त रोज को न को बहानो थी ठाहे। ॿुधाए कहिड़ी तोखे बंदूक लॻी आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार नथा कयो त छा हे मञींदी। हीअ मञे या न मञे पर तूं हिन जे मुंहं ते हक़ीक़त ॿुधाए ऐं पोइ ॾिस त मां छा थो कयां। हक़ीक़त कहिड़ी अम्मा ऐं चाची जन्नत आयूं। छो आयूं इहे जॾहिं मां झलियो आहे न तोखे त न अचनि त पोइ मुंहिंजी इजाज़त खां सवाइ छो आयूं हिते। हाणे मूंखे कहिड़ी ख़बर आहे त छो आयूं घुरायूं बि हिन कचहरी बि हिन सां कयूं। ॿ लफ़्ज़ हिन तिखा ॻाल्हाए ॿ लफ़्ज़ अम्मा तिखा ॻाल्हाए हिन नंढड़ी ॻाल्हि खे पोइ गंढी छोड़ींदियूं वेठी आहे। कोन सुधरंदियूं ॿई कोन सुधरंदियूं। अल्लाह अकबर अहिड़ियूं मथे में लॻी वयूं आहिनि ज़िंदगी अजीरल करे छॾी अथव। काॾे वञा मां त पहल में अची वियो आहियां। हाणे हीअ कयो तव्हां ई कमरे में वियो मां वञा थो वेठे वेठे थोड़े पायो। ॿुधाए माई ॿुधाए कहिड़ी मूंखे दिलार बंदूक आई। मां चवां थी तूं छा चवंदी माई। हाणे कन खोले ॿुधी छॾ जेसि ताईं पंहिंजे इन आकड़ियल कंध खे मुंहिंजे कदमनि में न झुकाईंदी न तोसां अहिड़ियूं जुटियूं रोज़ थींदियूं रहंदियूं। तुंहिंजे कदमनि में झुके मुंहिंजी जुती। तुंहिंजी जुती न तुंहिंजो नक पंहिंजी जुतीअ ते न रगड़ायमि न त मूंखे बि खेरां जी धीअ सुहिणी नचे जंहिं सुहिणी। तू छा थी समझी त सालू ऐं दादली पाणे मिली मूं लाइ मसला पैदा कंदा। मूंसां मां त इहो ई थी ॾिसां सॼो ॾींहुं पीउ ऐं धीउ पंहिंजे कननि में अलाए छाजी सुसपुस पिया था कनि। चङो तूं ई हाणे खणी ॿुधाए त इन्हनि जो छा कजे। मूंसां मां त चवां थी त एसी ताईं सब्र कर जेसी ताईं हिन हवेलीअ जो वारस अचे पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे जेको वणई सो कर। मूं त सिर्फ़ तुंहिंजे ई चवण ते हुननि ॿिन्ही खे सुधरण जो मौक़ो ॾिनो आहे। मूं त इहो ई सोचियो हुयो त ॿई सुधरी वेंदा पर न पर अञा बि दादली अकेली हुजे हा न त सुधरी वञे हा पर जे हाणे सालू अची वियो आहे न त हुनजो मथो वधीक ख़राबु करे छॾियो अथई। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त हाणे पातर वरी कयूं सालू खे रवानो। मूंसां खान इहो त सभु कुझु पहिरियों ई सोचूं हा। मूं सोचियो हो हर ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में हुई पर तूं
तूं त बाहि बारे ॾिनी। मां त तव्हांजे ॿार खे बचाइण जे लाइ ईअं कयो। पोइ हाणे जेकॾहिं सालूअ खे बग़ैर सबूत हथ अचण जे कढंदासीं न त दादली होश विञाए वेहंदी। त पोइ ठीकु आहे, तूं इन ॿिन्ही जे मथां पंहिंजी नज़र रखियूं अच। थोरी बि का ग़लती नज़र अचे मूंखे ॿुधाए, उहे रखंदोमांसि नेड़ीअ ते लत, जेसि ताईं साहु न निकिरंदुसि न लत न खणंदोसांसि। ख़ुदा कंदो त सुधरी वेंदो, अहिड़ी नौबत ई न ईंदी। पर जेकॾहिं का अहिड़ी ग़लती कयई त पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदमि, उन खां पोइ को अहिड़ो क़दम खणिजो। हे त उहा मुंडी आहे जेका मूं सालूअ खे निशानी तौर ॾिनी हुई। ही मुंडी त मूसा खान जी नंढी घरवारी जी आहे। पोइ ही मुंडी त कीअं पाती? किथे ही मुंडी सालू त हिते नाहे रखी हो? न सालू ईअं न कंदो। छा छोकिरी पाण अची हिते पाती? ईअं कीअं थो थी सघे त हिकु औरत अकेली हवेली जूं दीवारूं क्रॉस करे हिते अचे? किथे कच्चे घड़े सहारे सोणी बणिजी मेहार सां मिलण लाइ त न आई? जेकर अचे हा त मूंखे ज़रूरु उतारे हा। थी सघे थो बग़ैर उथारण जे सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाइणु चाहे थी त हू मूं लाइ कुझु बि करे सघे थी, ऐं ही मुंडी हुन जो सबूत आहे। जॾहिं तव्हां सां असांजी का बि दुश्मनी कान्हे त पोइ ही खौफ न खेरल, खौफ न। तोखे असां नुक़सान पहुचाइण कोन आया आहियूं। जान खां वधीक कहिड़ो नुक़सान पहुचाईंदव? पोइ खौफ छो कंदुसि जॾहिं त सिर तरीअ ते रखी घुमूं पिया। खेरल फल सिर तरीअ ते हुजे, पर जॾहिं न पिस्तल सिर ते ईंदो आहे त चङा भला ॾकण शुरू कंदा आहिनि। हा, ॾकण। खान मुंहिंजो सिर तो साम्हूं आहे। खैरल मरंदो मरी वेंदो, पर झुकंदो कोन। न ई असां तोखे झुकाइण आया आहियूं, ऐं न ई तोसां ज़ोर ज़बरदस्ती करण। हा खेरल डिजो न ॾींहं खां
जहिड़ी खान तुसां ज़ोर आज़माई करण शुरू कई। खान अजायो ॻाल्हियुनि मां अॻिते निकिरी वेंदो। मक़सद जी ॻाल्हि कयो। दिलावर खान जे ॻोठ में छापो लॻो। मुंहिंजे ॾांदनि जे चोरीअ जी लिस्ट में मजू ऐं खेरल जा बि नाला आहिनि। खाना इहो असां सां बि धोखो कयो वियो हो। पर डीएसपी जो चवणु आहे त चोर तव्हां आहियो। डीएसपी खे छॾियो, छो त पुलिस लोड़ीअ मां नांग ठाहे थी। जेकॾहिं दिलावर खान चए थो त पोइ दिलावर खान चोरनि खे वाज़े कीअं कंदो? खान जेकॾहिं असांजी ज़बान मथां तोखे एतबार आहे त पोइ असां तुंहिंजे ॾांदनि जा चोर न आहियूं। हा खान, मां मजू ऐं खेरल खे वठी वियुमि दिलावर खान जे हथारूं गिरफ़्तारी ॾियारण लाइ, पर हुते मसइलो ॿियो थी वियो। हिकु ॻाल्हि ॻाल्हि त दिलावर खान हिननि सां ईअं छो कंदो? खान ख़बर नथी पवे त असां सां दिलावर खान कयो या अञा कंहिं विच वारे। बाक़ी तुंहिंजो शक असां मथां अजायो आहे। शक न खेरल, शक न। बस थोड़ी तस्दीक करणी हुई। जेकॾहिं मूंखे शक हुजे हा न, एतिरो वक़्तु तूं आज़ाद कोन घुमी सघी हा।